जी साईं। सरा तू एजाज है छोरो? जी हाँ साईं, एजाज है पुट आहियां। ॿुधा भला शाहजहान मस्जिद किथे आ? साईं उहा त छठे में आ। गलत जवाब। शाहजहान मस्जिद दड़े में आ। ए डबल पी एल ई एप्पल मना सूप। शाबाश जानियो सबक याद करे सुभाणे में ॿुधाए जो हलो हवा के मोकल। पर शफी चाह दो नहीं केड़ो खंडियो जहाज बुढ़ियो ने परेशान लगो पे ही। बाबा भले शाहजहान मस्जिद किथे आ? पुट शाहजहान मस्जिद छठे में छो खैरा घुमण वनी आ। बाबा छठे में तो साईं छाजे ला तो चए दड़े में आ। मना हाणे प्राइवेट स्कूलन में उस्ताद ॿारनि खे गलत वेठा पढ़ाइनि। तो हल मूंसां गॾु। साईं तो ही गलत पियो पढ़ाई असांजे ॿारनि खे, इहो कहिड़ो तरीक़ो आहे? छा मूं गलत पढ़ायो आहे मिस? तो नंढड़े खे ॿुधायो आहे त शाहजहान मस्जिद दड़े में आहे। तूं मूंखे रुगो इहो ॿुधा त 2 महीननि खां वठी तो स्कूल जी फी प्यारी आहे? फी प्यारे छॾींदासीं को खाई वेंदासीं या? जेसि ताईं फी नथो प्यारी न तेसि ताईं इहा शाहजहान मस्जिद दड़े में हूंदी। जे ॾींहुं तूं फी प्यारी ते ठठे वेंदी।